वालेकुम। जी टीचर। आयशा दिखाई दे रहा है ना पेज? जी टीचर। चलो ये पढ़कर सुनाओ। पढ़कर टीचर। वालेकुम अस्सलाम। आयशा आपने याद किया था, आ रहा है आपको? नहीं आयशा, वो दाल वाला जो मैंने दिया था वो पढ़ो। दाल दाल। और आगे दे दो भी। चलो वेरी दे गुड। दो। आयशा आपका होमवर्क मुझे मिल गया था, आपने बहुत अच्छी राइटिंग की थी, वेरी वेरी गुड। सही है। अच्छा मैं आगे पढ़ा रही हूँ, मेरे साथ पढ़ो। दे आयशा इसका आपके बुक में क्या पिक्चर बनी हुई है, जरा बताना मुझे। दाल ढक्कन। अच्छा, ढेर ढक्कन क्या होता है? टीचर सूर बना हुआ है बड़ा सारा लंबा सा। पढ़ो आयशा। डे डेटर। डे डॉक्टर। टीचर सीढ़ी लिखा हुआ है, डे डॉक्टर है। अच्छा डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर है। आ गया अब आपको समझ में? आयशा एक बार फिर पढ़ो। डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर। चलो अब आ गया। डॉक्टर। फिर से। डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर। डे डॉक्टर। अब याद हो गया? जी। चलो सही है, वेरी गुड। अब ये भी लिख कर। डे डॉक्टर। डे। अस्सलाम वालेकुम सोफिया। डे डॉक्टर। मास्क पहनो, माइक ऑन करो हन। कितना था? शुरू कर। क्या बरत है? नो मास्क। नो मास्क। वेसा कहाँ हिचे करो। कितना था? वाओ। टीचर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। टीचर। मास्क थोड़ा बड़ो आवाज करो। वेरी गुड। हाई सेकंड मारो मास्क। टीचर। 1 सेकंड बेटा। टीचर। टीचर कौन सी क्लास में पढ़ा रही हैं? अभी हम सिंधी पढ़ रहे हैं। कौन सी क्लास? अभी ये 1 क्लास को मैं पढ़ा टीचर रही हूँ, कौन बाद में 3 को पढ़ाती हूँ। मां साथ पढ़ना है, वापस कहाँ हिचे करो, मुझे बुधर में कौन है, आवाज को बदो करो। क्योंकि पहला ही खाना ही थी पर आलू आवाज कर देगी। पेड़ बप्पा हेरे अलिफरा हम दो ये पेराए। वेरी गुड। गफ अलिफ गा है रहा है
छा है वेरी गुड मास मास तव्हां जाम भलो पढ़ियो आहे मास तव्हांजो होमवर्क बि मूंखे कल्ह मिली वियो हो तव्हां जाम भलो भलो लिखियो आहे पर मां सिर्फ़ हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ॾिसो तव्हां ये जेको आहे न बिल्कुलु सिधो लाइन ते लिखियो ॾिसो मुंहिंजो कीअं गोल आहे न लिखियल हाणे तव्हां बि ईअं गोल करे लिखिजो ये खे सही है वेरी गुड चलो हफ्सा आप अपना माइक ऑन करें ये तो बस रुको मुझे माँ पे लिखो ये गोल था हाँ गोल ठाहे लिखबो न पूछो वो ॿुधायो जिमी वही पे छोटा जिम मिस जी हफ्सा आप पढ़ें ये वापस गायूं हफ्सा तव्हां कल्ह छो कोन हुआ बाबा ड्यूटी दे मोबाइल बाबा ड्यूटी दो मोबाइल हुई गन अच्छा चलो पर मूं त हाणे अॻियां वारो पढ़ाए छॾियो आहे हाणे आउं तव्हांखे हीअ अॻियां वारो पढ़ायां पई त इहो यादि करियो पोइ ॿियनि वारनि खां पुछी वरी पोइ तव्हां खां पुछंदसि सही आहे पढ़ो वाये वे सीन ज़बरस बेस पे ज़बर प हे ज़ेर रे अलिफ रा हमदो ये ए पहरा ए गाफ अलिफ गा हे ज़बर है गा है हाणे ये टे तव्हीं वई यादि करियो ऐं तव्हां खां पोइ पुछां थी सही आहे हींअर माइक ऑफ करे छॾियो गुलज़ेब तव्हां पंहिंजो माइक ऑन करियो मिस कयो माइक जी हाणे पढ़ी ॿुधायो एक जो है वो किसको ड्रॉ करता है नेचुरल नंबर एक का मतलब क्या है नेचुरल नंबर एक दूसरे से नेचुरल नंबर एक गुलज़ेब हिते करियो बेस है पहले यहाँ पे एक जो मैं कह रहा है इसको सोल्व करेंगे नंबर्स को ये जो नंबर्स हैं वो 5 के इक्वल भी है और 5 से कम भी है तो गुलज़ेब ॿुधायो जल्दी वाह वाह ये वे तीन ज़बरदस्त छा थियो इहो चलो हाणे सेकंड वारो ॿुधायो पे ज़बर पे हे हे ज़ेर अलिफ बे अलिफ रा बे अलिफ बा न रे 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 अलिफ रा हाणे ही नून न हमदो अति जो है तीनों की जो है वो 20 अभी रिमेनिंग है ये 520 हम तो पेश सबमिट करवा दी गई गुलज़ेब तव्हां सफ़ा यादि कोन कयो बिल्कुल भी तव्हां यादि कोन कयो छो 520 रुपए वो हमें अनादिल हिकिड़ो मिनट गुलज़ेब न को तव्हांजो मूंखे होमवर्क मिलियो आहे न ई तव्हां सही सां यादि कयो आहे छाजे लाइ मिस असां त लिखो असां कम तव्हां कमु लिखियो पोइ सिंधी वारो त मूंखे कोन मिलियो गुलज़ेब जल्दी ॿुधायो छो तव्हां होमवर्क छो कोन कयो सिंधी जो तव्हीं ही जेसी कॉपी ते लिखंदा कोन यादि कोन थींदो तव्हांखे सही सां
अॼु तव्हांखे जेको ॾींदसि न वो सुठी राइटिंग में कॉपी ते लिखजो ऐं बार बार उनखे पढ़जो, पोइ तव्हांखे सही सां यादि थी वेंदो। ठीकु आहे, सम्झ में आई ॻाल्हि? चलो अनादिल तव्हां पंहिंजो माइक ऑन करियो। मिस मुंहिंजो होमवर्क तव्हांखे मिलियो? जी जी आयान, तव्हांजो मिली वियो। नो 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 अनादिल वेस खां हिजे करियो। अनादिल वेस खां हिजे करियो, वाई वे खां। वेरी वेरी गुड अनादिल। अनादिल जाम भलो थी पढ़े। अनादिल इहो वरी अॼु तव्हां ॾिसो न, तव्हां खाली सुभाणे पुछंदसि। ठीकु आहे, हाणे वरी एंजरा खां था पुछूं। एंजरा तव्हां पंहिंजो माइक ऑन करियो। अस्सलाम वालेकुम। गुड मॉर्निंग टीचर, हाउ आर यू? अस्सलाम, गुड मॉर्निंग। हां पढ़ो एंजरा। बड़ा वाह ये वेश है, बस है वेश पे तेरे पर पैर है इल्फरा अंदर ये पेरा गाफल गा है रबड़ा है गा है। वेरी गुड एंजरा। एंजरा तो जाम भलो पढ़ियो आहे। एंजरा तव्हांजो होमवर्क मूंखे मिली वियो, पर एंजरा मूं तव्हांखे कल्ह चयो न हाणे थोरी राइटिंग भली करियो। असांजी भली कई हुई, असां ते नालो लिखियो हो। हाँ, पर तव्हां ॿुधाई छा कयो आहे? जेको पहिराए में ॾिसो मूं ये कीअं लिखियो आहे, गोल करे लिखियो आहे न, तव्हां वरी सिधो सिधो लाइन ते लिखी छॾियो हो। ऐं ॾिसो वेस में सीन खे घणा घर ठहियल आहिनि, 1 ऐं 2 नंढड़ा ऐं 3 वरी वॾो ठहियल आहे, पर तव्हां वरी 4 घर ठाहे छॾिया हुआ सीन जा। हाँ न, थोड़ो ध्यान सां लिखजो, ठीकु है? वेरी गुड। जी मिस। ओके, मैं सां ॿुधायां? हफ्सा याद थी वियो? जी पढ़ो। हाँ। पढ़ो पढ़ो। Seen the service. Pay the bad part. Rail frat. The ye pay. Perai. Gaf the bad. न गाफ के अलिफ है ना। गाफ अलिफ गा ये जबर है गा। वेरी गुड हफ्सा। हफ्सा तो जाम होशियार थी वई है। वेरी गुड हफ्सा। चलो हां की रवन जो जाके कम कर से आवाज कर दी पूरे कम करके। चलो 1 क्लास वाले हां वरी हम अग्या वाला होमवर्क किया, ठीक है? ठीक है, हां पा हेसी ताई पढ़ी छड़िया। ॾिसो फर्स्ट वारो धणी पगायूं मीह बागन वेस पहराए गाह, एसी ताई पा पढ़ी छड़िया। हां वरी हम अग्या वारा टे थी ताके दिया लफ्ज, सही है? ऐन ज़बर अ, रे ज़ेर र, शीन ज़बर श, अरिश। गुलज़ेब ध्यान सां ॿुधो जेको पढ़ाया पई, उन खां पोइ तव्हांखे कॉपी ते लिखणो आहे। कॉपी ते लिखण महिल बार बार तव्हां इन्हनि खे पढ़जो न, पोइ तव्हांखे सही सां यादि थी वेंदो। अॼु ॾिसो 1 क्लास वारनि सभिनी ॿारनि सुठो ॿुधायो। टे ज़ेर ट, मीम ज़ेर म, काफ अलिफ का, हमदो ये ए, टिम का ए, ते नून ज़बर त, हे नून ज़ेर ह, त ह। हिकु दफ़ो वरी थी पढ़ा, सही है? ऐन ज़बर अ, रे ज़ेर र, शीन ज़बर श, अरिश। टे ज़ेर ट, मीम ज़ेर म, काफ अलिफ का, हमदो ये ए, टिम का ए,
ते नून ज़बर त हे नून ज़ेर ह त ह। ठीक है। हाणे इहे तव्हां जा 2 लफ़्ज़ आहिनि। होमवर्क है तव्हांखे सुठी राइटिंग में करे लिखणो बि आहे ऐं इन खां पोइ यादि बि करणो आहे। सम्झ में अची वियो सभिनी खे? हफ्सा तव्हांखे सम्झ में जी अची वियो मिस। होमवर्क? हफ्सा होमवर्क समझ जी में आयो? मिस। समझ में अची वियो? जी मिस। चलो सही है। हाँ हाँ तव्हांखे समझ में आयो होमवर्क? यस मिस। ओके वेरी गुड। मिस मिस यो तव्हां गाने तय आहे। जी हाँ तय है। आई थिंक ते नून ज़बर त हे नून ज़ेर ह त ह। हाणे सही सब ॿुधण में आयो? मिस तय थंदो या तो थंदो? न त ह ज़बर लगी पई है न। ते नून ज़बर त हे नून ज़ेर ह त ह। ठीक है तो है जी त ह। चलो हाणे आउं 3 ॿारनि खे थी पढ़ायां। सही है। अयान मुगल तव्हां पंहिंजो माइक ऑन करो जल्दी सां पढ़ो। जी मिस। वाओ जबण वा जबर वैन जबण वैन पे दे पे ओटे दे ते जबण तन बड़न बेवा पिछे बूटे अलिफ्ता बूटा धेर ध नहीं ये गणी हम तो जबर धनिया अलिफ शु पे अलिफा ये अलिफ या उपाया वनचना बूटा धनिया उपाया काफिन दे मीमा नो ये नून अयान काफ सीन ज़ेर छा आवाज निकतो? किससे वेरी गुड। अॻियां पढ़ो। मीमा ये नून में किस में काफिन दे मीमा ये नून में किस में पे डबल पैन नून डबल न पन बैन नून अलवना ये अलविया बनाया वनटन बूटा अयान रमा में पढ़ो ॿई लाइनूं। जवाब में पढ़ूं वनटन बूटा धनी किसमें पन्ना बनाया। चलो वेरी गुड। अयान मेमा तव्हां पंहिंजो माइक ऑन करियो ऐं पढ़ो। बेवा पेशा तेल फुटा बूटा ने हम दो जबर धनी ने ये हम दो धनी अल्पेयु पेलपाय पिया उपाया वनचनम बूटा धनी उपाया काफी तेरे किस ये में किस में कागज काफी ये किसमें किसमें पेड़पन वन पन्ना ये पिया बना वनचनम बूटा धनी उपाया किसमें अयान तव्हां आहे न थोरो आवाज़ बंद करियो। वॾो कंदा करियो। सही है। अच्छे ने गंदी लिवादा तव्हां पंहिंजो माइक ऑन करियो।
लिबाजा। यस टीचर, पढ़ूं? जी पढ़ो। वाजवा ने जाना वना तेजर ने जाना तना वना तना टेलिफ्टा बूटा वना तना बूटा जबरदन रूना ये जरानी ने ये जानी धानी ने ये जरानी धानी हम दो धनी वाटरा बूटा धनिया उपाया अल्पेश पेरपा ये लिखा काप्सिंग किस मिमिये नुनमे मीमाये नुनमे किसमे काप्सिंग जैकिस मीम ये नुनमे किसमे पेजपा नुदाना पन्ना बेजबा नुना ये लिफिया बनाया किसमें पन्ना बनाया पंचम बूटा धनिया उपाया किसमें पन्ना बनाया। वेरी गुड लिवादा। लिवादा तांजो होमवर्क भी मूंखे मिली वियो, तां होमवर्क भी सुठो कयो। वेरी गुड। तो मुझे होमवर्क सुठो। जी हाँ यार, तां भली राइटिंग है। थैंक यू मिस्टर। जी कर लिया। जी पढ़े अब। वन 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 टेनु वन वन बेवा बूटे लिफ्टा बूटा वन बूटा धनी दा धनी धनी वन बूटा धनी देखो देर भी लगी है ना ये जरनी। हफ्सा करो फिर से। पनु वन वन टेनु वन बेवा बूटे लिफ्टा बूटा वन बूटा दलनु धनी धनी वन बूटा धनी रेडी धड़ी लिफ्टे ऊपे लिफ्टा जलिव जाओ पाया वंटन बूटा धनी पाया ये में नो मिमिये नुनमे कवि में किसमें काव्य काफिम से किस मिमिये में मिमिये नूज़ में किसमें पेनु पन मिमिये नुनमे मिमिये नून में किसमें पेनु पन किसमें पन नून पेनु पन। नो देखो पे अलग लगी हुई है, नून पे अलग लगी हुई है, ध्यान से देखो। सेकंड पन पे जबर पे नून जबर न पढ़ो। पे जबर पन नून जबर न पन्ना बे बेरबा नून लिखना लिविया बनाया किसमें पन बनाया। चलो हफ्सा बूटा पढ़ो। किसमें पन बनाया। हफ्सा आपने अच्छा पढ़ा है पर कुछ मिस्टेक थी। जब मैं पढ़ाती हूँ ना उस टाइम ध्यान से सुनो, और अगर जो वर्ड नहीं आ रहा ना फिर आप मुझसे पूछो, मैं फिर वो आपको वहीं पे याद करवा लूंगी। ठीक है, आज जो मैं आपको होमवर्क दूंगी ना समझ में आए ना उसी टाइम मुझसे पूछ लेना, सही है।
सही है, इज ओके। हसनैन अपना माइक ऑन करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Gau zababan zabana wana taletiyu Please zabana edit wana it. editu zabana wana bebo pishbute lifta buta dal de badang yani hamza zabara yani pe lipai elfia upaya काफी ने किस मीमिये में मीमिये नून में किस में काफी ने किस मीमिया नून में किसमें पे नून पन पे No. पपा नून जबन बे बे पपा नून अलिफना ये अलिफिया बनाया वाना टेढ़ा बूटा धनी उपाया किसमें पन बनाया। वेरी गुड हसनैन। हसनैन आपका होमवर्क भी मुझे मिल गया था, आपने अच्छी राइटिंग की थी। वेरी वेरी गुड टीचर, थैंक यू। थैंक यू। टीचर अच्छा हाँ 3 क्लास वालों को आहे स्टूडेंट सपनी बुधाए वठो। हाणे के लेसन ॾियां तव्हांखे? जी मिस। हुज़ैफा तव्हां खां मूं कोन पुछो, तव्हां खां 1 क्लास वारो पुछां थी, ठीकु है? तव्हां सिर्फ 2 मिनट वेट करो, हुननि खे होमवर्क ॾेई वठां। मिस, आपने इंग्लिश का होमवर्क दिया था, वो कौन सा होमवर्क है? वो बाद में मिस सोबे आएगी ना, वो आपको बता देगी, ठीक है? अभी मैं ये सिंधी का पढ़ रही हूँ, आप सब ध्यान से सुनना। अब ये 3rd वाली लाइन है, ये है आपका होमवर्क यहाँ से, ठीक है? गाफ पे शुक्र लाम जबरा ल गुल भे पे शुक्र लाम जबरा ल फुल मीम ये में वा अलिफ वा में वा काफ जबरा का हम दो ये नून ज़ेरा ई का ई गाफ लाम पे शुकुल जे अलिफ जा रे जबर रे गुलजार गुल फुल मेवा कहीं गुलजार जिमवा जोड़े देरड़े ये अलिफ या जोड़िया सीन अलिफ सा हम दो ये नून ज़ेरा ई हम दो दबर ऐसा ई है सीन दबर सब भे पे शुभ सब जीम नून ज़ेर जिन से अलिफ सारे दबर जिन सार जोड़िया साई सब जिन सार हाँ ॾिसो हिकु दफ़ा वरी थी पढ़ां गाफ पे शुक लाम दबर ल गुल फे पे शुक लाम दबर ल फुल मीम ये में वा अलिफ वा में वा काफ जबर का हम तो ये नून ज़ेरा ई कई गाफ लाम पे शुकुल जे अलिफ ज़ारे दबर गुलजार जीमा वा जोड़े देरड़े ये अलिफ या जोड़िया सीन अलिफ सा हम दो ये नून ज़ेरा ई हम दो दबर ऐसा आई है सीन दबर सब भे पे शुभ सब जीम नून ज़ेर जिन से अलिफ सारे दबर जिन सार गुल फुल मेवा कहीं गुलजार जोड़िया साईं सब जिनसार। ठीक है, हाणे ये तव्हांजो 2 लाइनूं होमवर्क आहे, सुठी राइटिंग में लिखजो ऐं पढ़ी लिखजो, पोइ तव्हांखे सही सां यादि थी वेंदो। हफ्सा अब जो समझ में नहीं आया वर्ड वो जल्दी से माइक ऑन करके पूछ लें, मैं अब भी आपको याद करवा लूं।
हसनैन आपको समझ में आ गया? मिस गुल्ला फुल्ला की हिज्जे करके बताना। गाफ पेशुक लाम जबर ल गुल्ल हे पेशुक लाम जबर ल फुल्ल। आगे समझ में? हफ्सा यस मिस। हफ्सा आप पूछ लें टीचर जल्दी। मेरा टीचर जी अयान केड़ो वर्ड? मेरा होमवर्क मिला नहीं, मेरा होमवर्क मिला। जी हाँ मिल गया था हफ्सा आपका होमवर्क। हफ्सा आपकी अच्छी राइटिंग की थी, वेरी गुड। हफ्सा अभी जो आपको नहीं समझ में आया ना, यहाँ से पूछ लो, मैं अभी आपको याद करवा लूँ, जल्दी से पूछ लो। टीचर मेरी मम्मा ने पढ़ा दिया है। अयान तुम्हारे याद हो गया। समझ में कौन बचे, थोड़ा बड़ा आवाज करो। साईं साईं है। पढ़ो अयान मूसा गद सीन अलिफ सा सीन अलिसा हम दो ये नजर आई हम दो ये नजर हम दो जबर ए हम दो बरा साईं है। साईं ठीक है हाँ अच्छी बात। हफ्सा फिर मैं कल आपसे पूछूंगी, कल मिस्टेक नहीं होनी चाहिए, ठीक है? यस मिस। चलो हुजैफा हाँ आप पेज चेंज करें, आप ही बता मुझे बुधाए जो सही है। वो क्लास चल हुजैफा पे नमाई कौन का जो टीचर जी टीचिंग इंग्लिश का लेसन वो बाद में आपको मिस बताएगी, ठीक है? हुजैफा पे नमाई कौन करो? मिस्टर की 2 मिनट फ्रेश टू जैसा इन्हें सभी अच्छी बने। जी हाँ भले अयान। हुजैफा जल्दी से पे नमाई कौन करो? टीचर इंग्लिश का होमवर्क क्या है? बेटा वो बाद में मिस आएगी ना, फिर आपको बताएगी, ठीक है? अभी आप उर्दू पढ़ोगे ना, उस टाइम मिस बता देगी। अच्छा न्यू स्टूडेंट बाय फरमान अली। फरमान तां पे नमाई कौन करो? फरमान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीक है फरमान? जी फरमान घर में मजो अच्छे पायो? जी स्कूल खुला ही आना है ना ना खुलन? अच्छा फरमान ये बताया था बुक पढ़ता है? यस सब बुक पढ़ता है, सिंधी जो इंग्लिश जो? जी अॼु मूं जेको ॾिनो पे क्लास वारनि खे होमवर्क तव्हां वो ॿुधो? सिंधी जो? जी जी सिंधी वारो मूं कोन हिजे करायो पे ॿारनि खे। हाँ पोइ हाणे सुभाणे आउं तव्हां खां पोइ उहो पुछंदी, सही है? तव्हां यादि कजो, सही है? जी ज़ेफा हाणे पंहिंजो माइक ऑन करियो। यस मिस।
हुज़ैफा हिकिड़ो मिनट फरमान ही ॾिसो 3 क्लास वारे बुक में मूं मथां वारी लाइनूं पढ़ाए छॾियूं आहिनि उहे तव्हां घर में पढ़ी छॾिजो ठीकु आहे अॼु मूं हितां खां ही ॿाहिरि ॾिनियूं आहिनि न लाइनूं इहे तव्हां सही सां हिजे कजो पोइ सुभाणे आउं तव्हां खां पुछंदसि ऐं उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे इहे कॉपी ते तव्हांखे लिखणियूं आहिनि इहे ॿई लाइनूं सुठी राइटिंग में सही आहे मथां पंहिंजी नालो बि लिखणो आहे डेट जे सभु कुझु लिखणो आहे उन खां पोइ पिक्चर कढणी आहे पोइ तव्हां वटि सरनीस जो नंबर हूंदो न तव्हां उन ते सेंड करे छॾिजो ठीकु आहे असांखे पोइ तव्हांजो होमवर्क मिली वेंदो सर फुरकान खे मोकिले था सघूं जी बाबा हुज़ैफा हाणे पढ़ी हुज़ैफा छो कोन मोकिलींदे जी सर मूंखे छो कोन मोकिलींदे होमवर्क करू करू सर फुरकान खे छो मोकिलींदे मूंखे छो कोन मोकिलींदे सर तव्हांखे इहो मोकिलियां हैं तव्हांखे इहो मोकिलियां हाँ सही है मुझे नंबर अथई न उन ते सेंड कर ताऊं को त ॾिसां न कीअं कयो सही होमवर्क हाँ ठीक है चलो सही है वेल डन सर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पढ़ाई कीअं थी हले सर जबरदस्त हाँ, चलो सही है एंटर आ उनके सही थी हले पढ़ाई अच्छा भला वो माही कान पई अचे सर अलाए उन खां पुछो न छो हिकिड़ो ॿ ॾींहं मस आई वरी आई कोन सर चलो असां ठीक उनखे चयो उहा ॿुधे ई कान थी हाँ चलो आऊं ॾिसां पियो तव्हांखे सही है तब ॻाल्हि ॿुधो सर मुंहिंजो होमवर्क सुठो हूंदो आहे हुज़ैफा हाणे तव्हां जल्दी सां पढ़ी ॿुधायो जी जी हुज़ैफा भाई ये तेरे पे इधर रेलगा हम ये तेरा गेलगा है लबर है गा है ये कोने